ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मुंहिंजा आत्मा जो ये शरीर निरोगी आहे। मां आत्मा शक्तिशाली आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवंदा आहिनि कि हिन समय सभु माण्हू चाहिनि था कि असांजो राज्य अचे। हर धर्म वारो चए थो असांजो धर्म वॾो। हर गवर्नमेंट चाहींदी आहे असांजी गवर्नमेंट जो राज्य थिए। घर में बि नंढो वॾो सभु चाहे थो मुंहिंजो राज्य हले, मां जीअं चवां उअं ई थिए। हाणे सभु वॾा थियणु चाहींदा त दुनिया कीअं हलंदी? कि अगरि सभु हिक ॿिए जे अॻियां मिली जुली करे हलनि त भई दुनिया सुठी रीति हले। अॼु गवर्नमेंट बि आहे त बि चलो ठीकु आहे, हर हिकु माण्हू कमु करे थो। अब गवर्नमेंट बि चाहे मिली जुली करे सभु करनि, ठीकु आहे। जेको सुठो कमु कंदो उहो जीतदो। इन में ॿियनि खे लड़ाई झगड़ो करण जो त कोई मतिलबु न आहे। भई जंहिंखे जो कमु ईंदो आहे, भई अगरि असां सोचूं कि परमात्मा जी असां सभु आत्मायूं आहियूं, असां सभिनि आत्माउनि में हर हिक में कोई न कोई विशेषता आहे। न ॾिसो, खेती करण वारो खेती करे थो। हाणे खेती जो कंदो आहे, पेड़ जो उगाईंदो आहे बीज सां, उहे सभु न करे सघंदा आहिनि। सभु न करे सघंदा आहिनि। चाहे डॉक्टरी जो कमु, चाहे इंजीनियरिंग जो कमु, चाहे खेती जो कमु हुजे, चाहे पेंट जो कमु हुजे, चाहे घर ठाहिण जो। हाणे इंजीनियर असांखे ठाहे ॾेई सघंदो आहे मैप कि हिते ईअं ईअं ठहे, उहो ॿुधाए बि सघंदो आहे। लेकिन जीअं मज़दूर कमु कंदा आहिनि उहो करे सघंदो आहे? न करे सघंदो इंजीनियर, है न। उहो दिमाग़ु लॻाइण में होशियारु आहे, लेकिन हथ पेर हिलाइण में मज़दूर होशियारु हूंदो न। के एॾो मथे कोई चढ़ंदो? मज़दूर केॾा मथे मथे चढ़ंदा आहिनि। कुझु बि आहे, एॾी वॾी वॾी बिल्डिंगियूं, अॼुकल्ह त ख़ैर मशीनियूं अची वियूं आहिनि। पहिरियों त मज़दूर ई चढ़ंदा हुया न। हाणे बि मज़दूर ई चढ़ंदा आहिनि किथे किथे त, जेसि ताईं पूरी दुनिया में अचनि न मशीनूं। गांइ खे पाले करे दूध कढणु सभु कढी सघंदा आहिनि। त हर हिक में कोई न कोई हुनर आहे। अॼु गवर्नमेंट जो कमु करे थी। अॼु असां केतिरा बि नेता आहिनि, उहो कमु तव्हां करे सघंदा आहियो न। उन्हनि जो खाइण पीअण उथण वेहण केॾो फिक्स हूंदो। अॼु तव्हां प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर तव्हांखे ठाहियूं त तव्हां ठहण लाइ तयारु आहियो? तव्हां हाणे त माण्हू जीअं तव्हां चाहियो था उअं तॾहिं बि सुम्हो था, खाओ था, जो चाहे जाॾे चाहे वञो था। प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर वञी सघंदो? न। त हर हिक जो कमु पंहिंजो पंहिंजो आहे। अॼु प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर चाहे तव्हां वांगुरु घर वेही ॿार संभाला त बि उन्हनि जे लाइ मुश्किल आहे।
छो जी उन्हनि जो पार्ट उहो आहे, उन्हनि जे दिमाग़ में देश जी भलाई जे लाइ, चाहे देश जी, चाहे पंहिंजे शहर जी, चाहे पंहिंजी बड़ाई जे लाइ, त हुन उन रीति जीवन चुनियो आहे न। तव्हांखे ईअं खपंदो हुयो, तव्हां हीअं कयो, हा न। हर हिक में पंहिंजी पंहिंजी विशेषता आहे। अॼुकल्ह दुनिया में असां ॾिसूं कि हर हिकु पंहिंजी पंहिंजी विशेषता अनुसार कर्म करे त दुनिया में लड़ाई झगड़ा थियनि। पहिरियों त पंहिंजे घर खां शुरू करो। तव्हांजे घर में जेतिरा माण्हू आहिनि उन्हनि जी जो विशेषता आहे उन अनुसार उन्हनि खे ॾिसणु शुरू करो। चाहे ॿार ई छो न हुजे, चाहे वॾा नंढा ई छो न हुजे, जंहिंमें जो विशेषता आहे उन अनुसार अगरि उहो कमु कंदो ऐं ॿियो बि उनखे उन अनुसार ई कर्म में मदद कंदो, उन जे कम सां ख़ुशि रहंदो, संतुष्ट रहंदो, त हुन जे लाइ बि जीवन आसान, तव्हांजे लाइ बि जीवन आसान। हाणे कंहिं नुंहं खे रोटी ठाहिणु नथी अचे, हुनखे सम्झ में नथी अचे, चइण में उहो नुंहुं आहे लेकिन आहे त आत्मा। हुनजी आत्मा में विशेषता आहे भई उहो ॿाहिरां जो कमु करे थी, ॻाल्हाइण करणु, उथणी वेहण, चलो ठीकु आहे, उहो हुन में सुठी आहे। जंहिंखे रोटी ईंदी आहे उहो रोटी ठाहे, जंहिंखे उहो कमु ईंदो आहे उहो करे, जंहिंखे ॿार संभालण में होशियारु आहे उहो ॿार संभालनि, जंहिंखे पढ़ाई लिखाई में होशियारु आहे उहो पढ़ाई लिखाई करे। ये छो सोचो कि अच्छा ये तव्हांजी ये वेठी पढ़ाई कंदी ऐं असां कमु करो, त तव्हां बि करो। तव्हां खां पढ़ाई नथी पुॼे, हुन खां पुॼे थी त उहो करे थी, तव्हां खां इहो कमु पुॼे थो तव्हां इहे करो। न ज़रूरी थोरी जेको पढ़ियलु लिखियलु हूंदो आहे उहो ई होशियारु आहे। कमु त कमु आहे। तव्हांखे अॼु पढ़ाई, कुकिंग जी बि पढ़ाई थींदी आहे, माण्हू कुकिंग जे लाइ बि पढ़ाई करे पोइ पंहिंजी होटलियूं आदि करनि था। तव्हां बि घर में ठाहियो न, छो न था ठाहियो, एॾा सारा वैराइटी आइटम हूंदा आहिनि। बेसिकली असांखे कर्म करे करे दुआयूं कमाइणियूं आहिनि ऐं सभिनि खे सुठी सुठी रोटी ठाहे करे खाराईंदव त केॾनि खे सुखु ॾींदव, कहिड़ियूं दुआयूं मिलंदियूं। है न, अॼु माण्हू पढ़ाई लिखाई करे ॿियनि खे पढ़ाईंदो त हुनखे छा मिलंदो, दुआयूं मिलंदियूं, पैसो थोरी खणी वेंदासीं। असांखे रोटी सुठी ईंदी आहे त रोटी ठाहे करे खारायो, तव्हांखे दुआयूं मिलंदियूं, लेकिन ख़ुशी ख़ुशी सां करो न। अॼु माण्हू पढ़ाए बि थो त बि ख़ुशी ख़ुशी सां नथो पढ़ाए। मतिलबु असां हर कमु अगरि ख़ुशी ख़ुशी सां करूं, पंहिंजी विशेषता ॾिसी करे। चलो तव्हांखे ॿाहिरि जो कमु सुठो हूंदो आहे त माण्हुनि खे त ॾाढियूं चीजूं खपनि ॿाहिरां जूं, पोइ घड़ी घड़ी तव्हांखे चईंदा इहे वठी अच, इहे वठी अच, इहे वठी अच, पर पोइ ख़ुशी ख़ुशी सां कजो। इन में बि तव्हांखे दुआयूं मिलंदियूं, भले उहो तव्हांखे पैसा ॾींदा पर तव्हां वञी करे वठी ईंदव, इहे बि त दुआ कमु मदद कई न। त इन सां बि शेयर त मिलियो, दुआयूं त मिलियूं। त माण्हू जीवन खे नथा सम्झनि, माण्हू बसि ॾिसनि था कमु सुठो आहे या बुरो आहे। कमु त सभी सुठा हूंदा आहिनि। अॼु अगरि कोई खेती वारो सोचे ये खेती जो कमु त सॼो ॾींहुं मिट्टी ते वेहणु, असां त गांव में आहियूं, असां त इहे न कंदासीं, असां कोई ख़राबु माण्हू थोरी आहियूं। न गांव वारो कोई ट्रेन में या कोई वॾी जॻह मॉल में वञे त माण्हू हुनखे घुसण कीअं नज़र सां ॾिसंदा आहिनि, लेकिन उहो खेती न करे त तव्हां खाओ कीअं। अगरि उहो बि सोचे कि मां त खेती न कंदमि, मां त पढ़ी लिखी वॾो थींदमि, न त मूंखे माण्हू चईंदा गंवार आहे, गांव वारो आहे। है न, इहा सोच खे असांखे परिवर्तन करिणो, तॾहिं त दुनिया परिवर्तन थींदी न। अगरि असां पंहिंजी सोच खे परिवर्तन न करूं, अॼु के माण्हू कहिड़ा बि कपिड़ा पाता आहिनि, कपिड़नि सां थोरी असां माण्हुनि खे पहचाने सघंदा आहियूं। अगरि उनजो मानो उन कहिड़ा बि कपिड़ा पाता अथई लेकिन साफ़ सुथरा त आहिनि, चलो मिट्टी वारा आहिनि, ॾाढनि ॾींहंनि जा आहिनि, चलो कोई कोई कमु कंदो आहे अहिड़ो, ऐं कंहिंखे लॻंदो आहे भई
ठीकु आहे इहो करो, लेकिन उन्हनि जी आत्मा शुद्ध हूंदी आहे, उन्हनि जी आत्मा जी सोच सुठी हूंदी आहे। भले उन्हनि जो पहनावो, रहणी करणी, खाइणी सुठी न आहे, लेकिन जो आत्मा में समझ आहे, सम्झो खेती वारो माण्हू वैसे त कंदा हूंदा सनानु पाणी, पर कोई पर अॼुकल्ह त ॾिसो वॾा वॾा जेका घर में रहंदा आहिनि उते ई सुम्हनि, उते ई खाइनि, उते ई अॼुकल्ह त बाथरूम में माण्हुनि जो हिकु कमिरो थी वियो आहे, है न। उन्हनि खां नफ़रत न ईंदी, छो जी उहो वॾनि गाॾियुनि में वॾा सुठा कपिड़ा पाए करे घुमंदा आहिनि न। भले सनानु पाणी न करणु, माण्हू फ्रेश थी करे सनानु केरु थो करे थो, त इहा त ग़लति धारणा आहे न। जॾहिं असां फ्रेश थींदा आहियूं, कोशिशि करे पंहिंजी आदत ई अहिड़ी विझो कि असां फ्रेश थियूं, सनानु करे अचूं। अहिड़ो पंहिंजे शरीर खे असांखे जीअं जीअं असां पंहिंजी आदत विझंदासीं त उहो पकी थी वेंदी, त माण्हू ॾिसो अॼु महितर सां माण्हू नफ़रत कंदो न, उहो त बाथरूम धोई करे वेंदो, लेकिन तव्हां त पंहिंजी गंदगी ख़ुदि ई साफ़ था करो, छीटा न लॻंदा, पोइ तव्हां त सनानु नथा करे अचो, त तव्हां बि त ओड़ा ई थी वियो न। त ॾिसो चइण में अगरि असां ॾिसूं न त हर हिकु चीज़ में गंदगी आहे। अॼु माण्हू जो खाद विझे थो, खाद कंहिंसां ठहींदी आहे? कचिरे सां ई ठहींदी आहे। इहा असांजे शरीर जो कचिरो न माण्हू विकिणंदा आहिनि, इन सां खाद ठहींदी आहे। अगरि तव्हां दुनिया में ॾिसंदव न कि ईअं चीज़, त तव्हांखे सभई कुझु खाइण जी इच्छा ई न थींदी। ॿार कीअं पैदा थो थिए? कचिरे मां पैदा थो थिए न। जंहिं शरीर जी माण्हू एतिरी उहो थो करे, लेकिन उहो शरीर त गंदगी सां ई पैदा थींदो आहे। त परमात्मा असांखे चईंदा आहिनि ख़ुदि जी आत्मा खे शुद्ध करो। हर हिक में आत्मा में जो विशेषता आहे, उन विशेषता खे ॼाणे करे कर्म करो ताकि तव्हांखे दुआयूं मिलनि। अॼु कोई पढ़ी लिखी करे ॿिए खे पढ़ाईंदो, डॉक्टर ठहींदो, इंजीनियर ठहींदो, त हुन सां बि उहो कुझु कमु करे सुख ॾींदो। असां अगरि उहो कमु नथा करे सघूं त छा असां जीवन में कुझु कंदासीं न? पोइ असांखे दुआयूं कीअं मिलंदियूं? असांजो पुण्य जो खातो कीअं जमा थींदो? त हीउ ज्ञान असांखे इहे सेखारींदो आहे कि मुख्य असांखे जीवन में पुण्य जमा करिणो आहे। सिर्फ़ु हिन जन्म जे लाइ न सोचूं, सिर्फ़ु हीअ न सोचो मां झाड़ू पोछो ई करां, छा घर जो कमु करां, छा कोई ॻाल्हि कोन्हे। तव्हांखे त पुण्य जो कमु जमा करिणो न। अॼु घर जी तव्हां साफ़ सफ़ाई रखंदव, ख़ुदि जे घर जी। अॼु माण्हू वटि न हूंदो आहे न, उहो बि पंहिंजे घर केॾो सजाए करे रखंदो आहे। हिकु शौक़ु हूंदो आहे इहो बि। अॼु माण्हू इहे सभु करे बि कमाए थो, त माण्हुनि खे कमाइण जो शौक़ु आहे न, पढ़ण जो शौक़ु आहे न। माण्हू इहे सभु बि पढ़नि था। तव्हां घर वेठे परमात्मा खे यादि करे कमु करो, तव्हांजो घर स्वर्ग थी वेंदो। तव्हां वटि बि दिमाग़ु आहे, ज़रूरी थोरी किताबियूं पढ़े ई दिमाग़ु ईंदो आहे। तव्हां वटि बि दिमाग़ु आहे, तव्हां पंहिंजे घर खे बि सुठी रीति सजाए सघंदा आहियो। जंहिंजे लाइ माण्हू पढ़ाई करे सजाईंदा आहिनि, तव्हां बिना पढ़ाई सुठी रीति सजाए सघंदा आहियो न। घर खे सजाईंदव, माण्हू ईंदा या कोई बि तव्हांखे बि रही करे सुख त मिलंदो। कोई माण्हू ईंदो तव्हांखां सिखी वेंदो। इहे बि कंहिंखे तव्हां दान ॾिनो न गुण, उन तव्हांखां सिखी, उन तव्हांखां ॿिए उन खां सिखी, टे उन खां सिखी, त केॾा ॼणा सिखी वेंदा। त इन सां असां गुणनि जो दान कंदासीं। पंहिंजी के सुठे शब्द सां असां ॿियनि खे उमंग उत्साह में लायूं, ख़ुशी में लायूं, इहे बि पुण्य जो खातो आहे न। सिर्फ़ु टिकाणे मंदिर व्रत जप रखण सां कुझु न थींदो। जेसि ताईं अगरि तव्हां सिर्फ़ु व्रत जप तीर्थ ई कंदव, मंदिर टिकाणा ई घुमंदा रहंदव, लेकिन अगरि तव्हांजे बोल मिठा न आहिनि, तव्हांजी सोच सुठी न आहे, तव्हांजा कर्म सुठा न आहिनि, त कोई फ़ाइदो न आहे तव्हांजो टिकाणे मंदिर वञण जो, पाठ करण जो, व्रत जप करण जो कोई फ़ाइदो न आहे, है न। भॻवान बि प्रसन्न कॾहिं थींदो आहे, ख़ुशि कॾहिं थींदो आहे? जॾहिं तव्हां ॿियनि खे ख़ुशी ॾियो।
छो जो असां सभु ॿार ई आहियूं न। अॼु माउ पीउ बि तव्हां सां ख़ुशि कीअं थींदा? अगरि सम्झो हिकु माउ पीउ जा 3-4 ॿार आहिनि, अगरि कोई ॿार सभिनि सां लड़ंदो रहे, भाउ भेणनि सां बि लड़ंदो रहे, लेकिन माउ पीउ सां सुठो रहे, त माउ पीउ खे वणंदो? चईंदा न भई तूं हिन सां त नथो ठहे, तुंहिंजी सभु शिकायतियूं ॾियनि था, तूं ईअं छो थो करे? भले माउ पीउ जे लाइ उहो माउ पीउ सां ॾाढो सुठो करे, त उहे ई माण्हू अॼु करनि था। भॻवान जे नाम ते माण्हू भले ई सुठी रीति भक्ति करनि था, पूजायूं करनि था, व्रत जप करनि था, तीर्थ करनि था, अमृत वेला करनि था, लेकिन अगरि दुनिया में ईंदे हुए अगरि तव्हां हिक ॿिए सां ठही रीति नथा हलो त कोई फ़ाइदो न आहे। छो जो भॻवान बि ॾिसो, अॼु तव्हांखे अगरि भॻवान बि तव्हांजी भक्ति खे ॾिसे तव्हांखे फल ॾे, त माण्हू त चईंदा न अहिड़े पापी खे तव्हां फल छो था ॾियो, इहो त असांखे दुख थो ॾिए न। सम्झो कोई पाठ पूजा करे घर गृहस्थी में वेंदो आहे, सभिनि सां लड़ंदो आहे, सभिनि सां बुरो कंदो आहे, लेकिन पाठ सुठो कंदो आहे, भॻवान जो नाम सुठी रीति जपंदो आहे, त भॻवान खे बि फल ॾियण जे समय सोचणो पवंदो न। अगरि भॻवान बि उनजी भक्ति सां प्रसन्न थी करे उनखे फल ॾे, जीअं ॾेखारींदा आहिनि न असुर हूंदा आहिनि कि भई हुननि एॾी तप कयो, उन्हनि खे ब्रह्मा विष्णु अलाए कंहिंखे वरदान ॾिनो, पोइ माण्हुनि खे परेशान करणु लॻी, त माण्हू चईंदा न भई तव्हां हिनखे एॾी वरदान छो ॾिनो, हीअ असांखे परेशान थो करे। पोइ चईंदा आहिनि हिनखे त इहा मारदा, मां छा करां, हिन भक्ति करे मूंखे प्रसन्न करे वरितई, हाणे हिनखे इहो देवता मारदो, तव्हां हिन वटि वञो, है न। पर भॻवानु एॾो बुद्धू थोरी आहे, इहे त टीवी में ॾेखारींदा आहिनि, है न, कि मतिलबु भक्ति में बि शक्ति मिलंदी आहे, लेकिन अगरि असां भॻवान खां शक्ति वठी करे ऐं पोइ बुरा कर्म कंदासीं त असांजो नाश थींदो ई सही। त असां भॻवान खे यादि बि करूं था ऐं लेकिन असांजा बोल सुठा न आहिनि। भले तव्हां पंहिंजे ॿारनि खे सम्झो, तव्हां पंहिंजे ॿारनि खे डांटो मारो, अपशब्द था चओ। अॼु ॾिसो, हिकु ससु अगरि नुंहं खे चए कि चरी आहे, इहे त पागल आहे, अकुल थोड़ी अथसि, हीअं थी करे, त नुंहं खे केॾो बुरो लॻंदो। अॼु तव्हां माउ ठही पंहिंजे ॿार खे कहिड़ा कहिड़ा कड़ा शब्द चईंदा आहिनि, केॾा बुरा शब्द चईंदा आहिनि। तव्हां हेॾी वॾी नुंहं ठही करे तव्हांखे सम्झ में नथो अचे हिकु बार, ऐं उन नंढे ॿार खे तव्हां सोचो त हाणे हुनखे सम्झ में अचे, दिमाग़ कोन अथसि, अहिड़ो आहे अहिड़ो आहे, अलाए कहिड़ा कहिड़ा शब्द माण्हू। जॾहिं माउ थींदी आहे न त ॿारनि खे कॾहिं कॾहिं ॿार ग़लती कंदा आहिनि, रोईंदा आहिनि, या कुझु ज़िद कंदा आहिनि, या कोई बि कुझु ग़लती कंदा आहिनि, त पंहिंजे शब्दनि खे ॾिसंदा करो। अगरि तव्हां बि चईंदा आहियो त कि ऑटोमेटिकली पोइ चईंदा आहिनि मां त हिनजी माउ आहियां न, त तव्हांजी सासू माउ आहे न, त तव्हांजी ससु बि तव्हांजी माउ आहे न, उहो बि तव्हांखे अहिड़ा कड़ा कड़ा शब्द चए, पोइ छो था घर खां निकिरी वञो, छो तव्हां ससु खे धमकी ॾियो कि असां हली वेंदासीं। चइण में त मम्मी मम्मी पापा पापा करनि था, दिखावो ई आहे। अॼु घर जा माउ पीउ कुझु चवनि नुंहं खे, धीअ खे, त धीअ घर छॾे हली वेंदी। अॼुकल्ह जा कलयुगी ॿार त छॾे हली वेंदा, वैसे क़ाइदो छॾे त न वेंदा, हिकु सुठो ॿार त सोचंदो न कोई ॻाल्हि कोन्हे, मम्मी मुंहिंजी भलाई जे लाइ चईंदी हूंदी। लेकिन अॼु नुंहं खे थोरो बि चऊं त भॼी थी वञे घर खां, चए थी मुंहिंजी इज़त न आहे। धीअ खे त बि चईंदा घर त झाड़ू पोछो कर, नुंहं खे चई था सघो त शादी मम्मी मम्मी पापा पापा थी करे, है न, छो हुनखे पैसा ॾियूं। अॼु नुंहं चईंदी धीअ खे त तव्हां एॾो था ॾियो, मूंखे त नथा ॾियो, त धीअ घर जो कम बि त कंदी आहे, है न। त नुंहं धीअ ठही करे रहण, हुनखे अकुल ई नथो अचेसि ऐं चए थी धीअ जहिड़ो मूंखे पैसा ॾियो, इहे ॾियो।
न इंसान खे कोई कमु त करिणो ई आहे न। भाई वेंदो धंधो करणु, घर जो कमु नुंहरुनि खे करिणो ई आहे, न त वेठे वेठे ई खाईंदा छा बसि। रोटी बि सुठी रीति नथा ॾियनि, कमु बि मायूं थी करनि, त बसि वेही करे सुम्हो खाओ, बसि नुंहरियूं आहिनि इन करे पैसा ॾियो। बोझ चढ़ंदो आहे न। इहा अॼुकल्ह जी नुंहरियूं सम्झनि नथी, इहे बि बोझ चढ़ंदो आहे, है न। अगरि तव्हां घर गृहस्थी में रही करे घर जो कमु बि नथा करो, रोटी बि सुठी रीति नथा ठाहियो, किथे ॿाहिरि जॉब आदि कमु आदि बि नथा करो, बसि वेठे खाईंदा हो, त बोझ चढ़ंदो आहे इहो, है न। त इन करे असांखे जो असां चऊं था ओड़ो कर्म बि करिणो खपे। हर हिक खे ख़ुदि जी विशेषता ॾिसो। पहिरीं ॻाल्हि त इहे ॾिसो, मुंहिंजो सिर्फ़ु इहो ई जन्म न आहे, मूंखे अञा ॿिया बि जन्म वठणा आहिनि। अगरि हिन जन्म में मां कोई पुण्य जो खातो जमा न कयो त मां ॿिए जन्म में छा खणी वेंदमि। इहे ॿार धीअर पुट थोरी हलंदा मूंसां गॾु, पैसो थोरी हलंदो। अॼु आत्मा वई जो हुन माउ पीउ जो, पति पत्नी जो ॿार जो पाठ वॼाई छुटी, है न। हुन खां पोइ आत्मा पंहिंजो ॿियो पाठ वॼाईंदी आहे। हुन खां पोइ भले ई हुनजी धीअरी ॿार पति पत्नी या जो बि संबंध में कोई वियो आहे उहो वेही रोए, लेकिन उहा आत्मा त वई, उहो त ॿियो पाठ वॼाइण लॻी वई। लेकिन हुते हुनखे हिन जन्म में जो पुण्य जो खातो जमा कयो हूंदई न, उहो हुनखे कमु ईंदो। अगरि असां हिन जन्म में सोचूं था कि मां छो करां, असां वेही खाऊं था, कुझु कमु नथा करूं, कंहिंसां सुठो ॻाल्हायूं नथा, कुझु सुठो कर्म नथा करो, कुझु कंहिंजे लाइ असां सुठो सोचे ई नथा सघूं, त असांखे केरु दुआयूं ॾींदो कोई। हा भई शरीर छॾंदासीं त डेड बॉडी ते 2-3 मालायूं चढ़ाए छॾंदा, भई 12 ॾींहं तव्हांजे लाइ सुखमनी उखमनी कराए वठंदा, बसि श्राद्ध वाद कंदा, बसि दिलि सां त कोई दुआ न ॾींदो। अंदरि त सोचंदा न सुठो थी ससु वई त मुंहिंजे त जिंद छुटी, केॾो मथो खाईंदी, वही श्राद्ध आदि कंदा, वर्सियूं आदि मनाईंदा, लेकिन दिलि सां जो दुआ मिलंदी आहे उहा त न मिलंदी न। त इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन खे सम्झो, सिर्फ़ु संबंधनि जे मोह माया में न फसो, चाहे ॿार ई छो न आहिनि। अॼु ॿार खे बि अगरि माउ पीउ ज़्यादा ई गुस्सो कंदो, डांटंदो, हर ॻाल्हि चिक कंदो, कई बार ॿार शादी करे पोइ चईंदा आहिनि हाणे असांजो जीवन सुठो थी वियो आहे, माउ पीउ त असांखे नर्क जहिड़ो जीवन ठाहे छॾियो हुई। छो जो बार बि असां ॿारनि खे या कंहिंखे बि चईंदा आहियूं न, त उन्हनि जे हिकु मतिलबु दिमाग़ में उहो प्रेशर हूंदो, है न। अगरि नुंहुं नथी करे सघे, जो बि करे थी हुन में ख़ुशि रहो, हुनखे ॿियो ई दुआयूं ॾियो। ॿार जो बि करे थो ख़ुशि थिए, ख़ुशि रहे, न त ॾिसो असां बार चईंदासीं त उन्हनि जो दिमाग़ जो सुठी ॻाल्हियुनि में उहो करणु चाहींदो आहे, उहो करे न सघंदो आहे। असां जीअं हुनखे परेशान कंदा रहंदा आहियूं, है न। के ॿार खे असां थोरो सो ढिलो बि छॾूं कि ॾिसूं छा थो करे, हुनजी इच्छा छा आहे, न। कंहिंखे ॿार जीअं हलणु शुरू कंदो आहे त हुनखे हुनजे पुठियां माउ पीउ हूंदा आहिनि, ऐं अॻियां ॾिसंदा रही ॿारु हलंदो आहे त ॾिसंदा आहिनि न, ॾिसूं हीअ कीअं थो हले, काॾे थो वञे, हिनखे छा चीज़ खपे। त ईअं पंहिंजे ॿारनि खे बि, पंहिंजे आसपास वारनि खे बि थोरो टाइम ॾियो सोचण जो। रोज़ु हुन ई ॻाल्हि जे लाइ असां घर में चिक करूं, हुननि जी दुआयूं न वठूं, बदुआयूं वठूं, न। भले ई माउ पीउ आहे, लेकिन मन में त आत्मा त दुख जी आहे न। अॼु ॿार जी आत्मा दुख जी, नुंहं जी आत्मा दुख जी, ससु जी आत्मा दुख जी। त इन करे आत्मा जॾहिं दुख में ईंदी आहे न, त उहो असांजे मथां उहो बोझ चढ़ी वेंदो आहे। पोइ उन समय हीअं न थींदो आहे भई हिन जी माउ आहे पीउ आहे, न। उन आत्मा जे कारण असांजे मथां उहा पाप जो बोझ चढ़ी वियो, मतिलबु चढ़ी वियो, पोइ तव्हांखे चुकतो करिणो पवंदो। त इन अहिड़ो असां चुकतो करण लाइ वरी असांखे ॿियो जन्म वठिणो पए, हुन सां हिसाबु किताबु चुकतो, ॿियो जन्म त मिलंदो ई सही,
पर वरी वो चुकतू करण लाइ असांखे दुख जो पाठ वॼाइणो पवंदो न। त हिन करे बाबा असांखे चवनि था ॾाढो सोचे सम्झी करे कर्म करो, बोल बोलो, संकल्प करो, जंहिंसां असांखे दुआयूं मिलनि। छो जी असांजो सिर्फ़ु इहे हिकु जन्म न आहे, आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। अॼु जे बारे में ई न सोचो। जीअं पैसा माण्हू कमाए करे रखंदो आहे न, सालनि माण्हू सोचंदो आहे भई एॾा पैसा आहिनि कि असां एतिरा साल वेही खाई सघंदा आहियूं। उहो ई पंहिंजे कर्म बि एतिरा सुठा करो कि असां ॿिए जन्म में असांखे इन खां बि सुठो जन्म मिले। अच्छा, मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना बाप जी आज्ञा सम्झी मोहब्बत सां हर ॻाल्हि खे सहन करण वारा सहनशील आत्मा ठहनि। कई माण्हू ॿार चईंदा आहिनि कि असांखे सहन करणु पए थो, मां त सही आहियां। इहे त कूड़ थी ॻाल्हि आहे, पर मूंखे ई मरणो पवंदो छा? कई बार अगरि असां माण्हू खे सम्झायूं ठीकु आहे उहो ग़लति आहे त तूं चुप थी हल, त साम्हूं वारो चईंदो मां ई मरां छा? लेकिन असांखे चुप रहण लाइ केरु थो चए? भगवान तो चए न, है न, भगवान ही चईंदो न। ये तो तव्हांखे ॿियो कोई इंसान तो चए, लेकिन ये स्वयं भगवान ही हिन सृष्टि ते अची करे चए अथई कि अगरि हिकु ॼणो गुस्सो करे, हिकु ॼणो ग़लति करे त ॿियो चुप रहे, चुप रहे मूंखे ॿुधाए, तॾहिं चईंदासीं सहन कयो। ऐं हिन सां भले असांजी हिन दुनिया में वैल्यू घटि थी वञे, लेकिन भगवान जी नज़र में असां ऊंचा थी वेंदासीं। अॼु अगरि के माण्हू कूड़ करे, कूड़ ॻाल्हाए, अगरि कंहिंजे जीवन में विघ्न विधनि, परेशान कनि, कंहिंजे जीवन में डिस्टर्बेंस विधनि, कंहिंजे जीवन खे ख़राबु कनि, कूड़ ॻाल्हाए, ऐं हुन माण्हू कुझु न चई हुनखे उहो शांत रही करे पंहिंजे जीवन में अॻियां वधी वियो, उन्हनि खां अलॻि थी, है न, कंहिंखे बि न चई, सिर्फ़ु भॻवान खे चई ऐं भॻवान भरोसे हले थो। त अहिड़े माण्हुनि सां गॾु स्वयं भॻवानु हूंदो। अॼुकल्ह जा माण्हू चईंदा आहिनि असां केसि ताईं सहूं, इहे त कूड़ पाप करे अॻियां वधनि था, त असां बि कूड़ ॻाल्हाए, कूड़ पाप करे अॻियां वधूं, न त असां बुद्धू रहिजी वेंदासीं। पर उहो त कूड़ पाप करे अॻियां वधी आहे। तव्हां बि अगरि उन्हनि खे ॾिसी ईअं कंदा हो त तव्हां भॻवान जी दिलि सां उतरी वेंदो। ऐं अगरि असां सच्चाई ते हली करे सभु कुझु सहन करे हलंदासीं, ईअं न असां उते त चुप वेठासीं, बाक़ी ॿाहिरि ईंदे 10 ॼणनि खे फ़ोन करे ॿुधाएसीं उहो ईअं पई करे, उहो ईअं पई करे। सहन करणु मतिलबु कि असांखे मन में बि सोच न रहे, असां मुख सां बि कंहिंखे न चऊं, ॿियो ई हुन आत्मा जे लाइ सुठो सोचूं कि चल ठीकु आहे, जो कई हुनजो बि भलो थी, उहो बि सुधरी वञे, तॾहिं चईंदासीं तव्हां सहन कयो, तॾहिं असां परमात्मा जी दिलि में रही सघंदा आहियूं। मतिलबु परमात्मा बि दिलि सां असांखे यादि कंदो, असां बि परमात्मा खे दिलि सां यादि करे सघंदासीं। इनखे चइबो आहे सहन करणु। त सदा सहन कीअं कंदा? सोचो, ये परमात्मा जी आज्ञा आहे कि ॿार सदा सहनशील ठहो, पोइ तव्हां में शक्ति अची वेंदी। स्लोगन आहे, जो सदा ख़ुशी जी खुराक खाईंदो आहे उहो तंदुरुस्त रहंदो आहे। जीवन में सदा ख़ुशि रहण ई ख़ुदि जे शरीर खे बि तंदुरुस्त करणु। चईंदा न, ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे, ख़ुशी जहिड़ो खज़ानो न आहे, ऐं ख़ुशी जहिड़ी दवाई न आहे। अगरि सदा ख़ुशि रहंदव त शरीर बि तंदुरुस्त थींदो,
सदा ख़ुशि रहंदा त हिन खां वॾो धन ॿियो कोई न आहे। सदा ख़ुशि रहंदा, बीमारी में जेतिरो तव्हां ख़ुशि रहंदव न, सुठो सोचंदा ओतिरो बीमारी जल्दी दूर थी वेंदी। त ख़ुशी जहिड़ी दवाई बि न आहे। त जो सदा ख़ुशि रहंदो आहे उहो मालामाल बि रहंदो आहे, तंदुरुस्त बि रहंदो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।